TRP न्यूज़ जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। सॼी सिंधी क़ौम खे 7 डिसंबर जूं मुबारकूं। सिंध क़ौम इहो साबित करे ॾेखारियो आहे त सिंध अमन परस्त क़ौम आहे ऐं पूरी दुनिया खे इहो साबित करे ॾेखारियो आहे त सिंध अमन परस्त क़ौम आहे ऐं सिंध सदाईं अमन में रही आहे। टोपी अजरक जूं जेके झलकियूं इहे तमामु वॾो मुतासिर कनि थियूं। जीअं भेटाई शाह अब्दुल लतीफ़ भेटाई फरमायो हो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। ऐं सॼी सिंध ख़ुशहाल रहे ऐं पूरी आलम में बि ख़ुशहाली रहे, किथे बि को तकरार न थिए, किथे बि को नुक़सानु न थिए। असां हमेशह ईअं ई चाहींदा रहिया आहियूं त सिंध अमन जी धरती आहे, सिंध जी क़ौम बि अमन चाहे थी ऐं अहिड़े तरीक़े सां फ़लस्तीन में बि अमन अचणु खपे। यूक्रेन ऐं रूस जी जेके जंगूं हलनि थियूं इहे बि ख़तरनाक आहिनि, इन्हनि में बि अमन अचणु खपे ऐं पूरी आलमी इंसान भेटाई जे सबक़ खे सिखी हिकु अमन क़ाइमु कनि त जीअं इंसान जूं ज़िंदगियूं ज़ाया न थियनि ऐं एॾो वॾो नुक़सानु बि न थिए। ऐं सॼी आलम खे मुबारक, एकता ईद जूं मुबारकूं, लख लख मुबारकूं।